अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा सावल खान हाणे पंहिंजे सोट हैदर खे दुश्मन समझंदो? छा हैदर हाणे पंहिंजो पाण खे बचाइण लाइ शहमेर जा क़ातिल ॻोल्हे हथ करे वठंदो? छा चाकर खान हाणे सावल सां इंसाफ़ ॾियारींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को पंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी इसनि जो हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन था करें, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे पंहिंजे सोट हैदर खां पूरी हक़ीक़त पुछा कंदो ऐं उन्ही खे चवंदो त किथे शहमीर खे मारण में तुंहिंजा त हथ न आहिनि। हैदर चवंदो त न सोट सावल इन खे मारण में मुंहिंजा हथ न आहिनि, शहमीर खे मारण में रूंटे ऐं जाबिर खान जा हथ आहिनि। उन्हनि जे अॻियां मां बि उते मौजूदु हुउसि, लेकिन उन्हनि मूंखे काबू करे ऐं शहमीर खे ज़हर ॾियारे छॾियो ऐं उनजो सॼो इल्ज़ाम मूं मथां उछलाए छॾियो, जीअं अवां जे ऐं मुंहिंजे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी सघनि ऐं असां पाण में विढ़ी मरूं। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो, तव्हां मूं मथां यकीन कयो। सावल खान चवंदो सोट हैदर मां तुंहिंजे मथां कीअं यकीन कयां, तव्हां मूंखे भरोसो ॾियारियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस चाकर खान जेको आहे सावल खान खे हाणे दिलासा ॾींदो। सावल खान खे चवंदो त बस तूं परेशान न थी, बस मां तमामु जल्द इन कातिलनि खे ॻोल्हे हथ करे वठंदुमि। इहे कातिल जेके आहिनि बलू जो खून कयूं ऐं मारे भारावल जो खून कयूं, हाणे तवार बा शहमीर जो खून कयूं, मतिलबु इहो उहो ई साॻियो कातिल आहे जंहिंखे असां सुञाणे नथा सघूं। सावल चवंदो त हा रिस चाकर खान इहो उहो ई माण्हू आहे साॻियो जेको हर कंहिंसां पंहिंजा राज़ लिकाइण लाइ उन्हनि जो खून करे सघे थो ऐं उन्हनि खे ज़हर पीआरे सघे थो। जेकॾहिं हाणे इन कातिलनि खे ज़िंदा कॾहिं बि नाहे छॾिणो, जो मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे उहो हाणे रूंडे खे साफ़ चई छॾियो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, मां तमामु जल्द तव्हां खां ऐं सोट जाबिर खां पलांद ज़रूरु कंदुसि। मूंखे लॻे थो मारे बावलू खे मारण में तव्हांजा ई हथ आहिनि। अगरि जेकॾहिं सावल जा हथ हुजनि हा त पोइ सावल पंहिंजो भाउ हिते कॾहिं बि न मोकिलिया, न ई पंहिंजे भाउ खे माराए हा। जाबिर खान तव्हांजो सोट आहे, न ई हू तव्हांखे जे भाउ खे माराए सघे थो। रूंडो चवंदो तव्हां मूं मथां यकीन कयो। सिकू चवंदो त रूंडा मां तव्हां मथां कीअं यकीन कयां। दोस्तों उम्मीद है कहाणी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।